अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जी बेहतरीन ऐं पुराणे वक़्त जी अदाकारा अस्मा भुट्टो शोबिज़ इंडस्ट्री खां छो परे आहे ऐं अदाकारा अस्मा भुट्टो केरु ऐं किथां जी आहे। अस्मा भुट्टो खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी बहितरीन ऐं ख़ूबसूरत होस्ट मॉडल ऐं अदाकारा अस्मा भुट्टो नईंदेरे भरिसां हिकिड़े नंढड़े ॻोठ सां पहिरियां तालुक़ु रखंदी हुई। बाद में अस्मा भुट्टो जे चाचनि ऐं वालिद जे विच में झेड़े बाद लॾे वञी सखर में वेठा। अस्मा भुट्टो जे ख़ानदान में को बि अदाकार या को फ़नकार कोन्हे। अस्मा भुट्टो जे शोबिज़ में वञण बाद उन सां उन जे चाचनि ऐं ॿियनि पंहिंजा रिश्ता हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾिया। अस्मा भुट्टे जा 5 भाइर आहिनि। हिन कैरियर जी शुरुआत 5वीं क्लास खां कई ऐं उन वक़्तु हिन जी उमिरि 12 साल हुई। सिंधी को बि अहिड़ो ड्रामो कोन्हे जंहिंमें अस्मा भुट्टो अदाकारी न कई हुजे। हिन खे बेपनाह मक़बूलियत KTN TV, कशिश TV ऐं पग पलांद पत्थर दुनिया ड्रामे खां मिली। ज़रियनि मूजिबि हिन वक़्तु अस्मा भुट्टो वालिद जे विछोड़े बाद ऐं उमिरो करे ऐं शादी करे सुकून जी ज़िंदगी मतिलबु अस्मा भुट्टो गुज़ारे रही आहे। इन करे ई हू शोबिज़ इंडस्ट्री खां परे आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।